सिंध ऐं सैयद ऐं शहीद संगत मोहतरम बशीर खान कुरैशी जो काफ़िलो आहे अॼु ईद जो ॿियो ॾींहुं आहे हज़ारे लखे माण्हू हिन ईद जे ॾींहुं ते पंहिंजे घरनि में ख़ुशी मल्हाईंदा हूंदा पर सिंध जो उहो ज़िलो सिंध जो उहो शहर मोरो जेको सिंध जो होम मिनिस्टर ज़ाल अंजार जे हथा में आहे असीं हिन रैली जे ईद जो ॿियो ॾींहुं आहे जॾहिं हर माण्हू पंहिंजे मिट माइटनि सां अज़ीज़नि सां ख़ुशियूं मल्हाए पियो हिन ॾींहं ते जिस्कम शहीद बशीर ख़ान तालके दौड़ जा बहादुर कारकुन इमानदार अॼु हिन दौड़ प्रेस क्लब ते या दांह खणी पहुता आहिनि पूरी जमहूरियत जी दावा कंदड़ हुकुमराननि जेको ॻोठ लगारी बजाइण में ज़ुल्म ॾाढ जबुर ऐं बरबरत कई इहो हिन कूड़ी जमहूरियत जो कूड़ी हुकूमत जो ज़िंदा मिसाल आहे भई हुकुमरान सिर्फ़ु पंहिंजे इक़्तिदार पंहिंजी कुर्सी ऐं पंहिंजे शोहरत सां सचा आहिनि हे सिंध जे माण्हुनि खे कुचलणु चाहिनि था मज़लूम क़ौमुनि खे कुचलणु चाहिनि था लगारी बजाराणी में शहीद इरफान लगारी शहीद ज़ाहिद लगारी सिंधू दरिया जी बकाल आहे सिंधू दरिया जे जियापियल आहे एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया एहतजाज पुरअमन एहतजाज हर माण्हू जो हक़ आहे शहीद ज़ाहिद लिगारी ऐं शहीद इरफान लिगारी जेके पंहिंजी जानियुनि जो नज़रानो ॾिनो गोड़ ज़ख़्मी थिया उन खां पोइ साल खां वठी मुसलसल जेको आहे ॾाढी जबर हेठि उहो ॻोठ जा जेके माण्हू उहे रहंदा पिया ऐं साल खां जेको आहे सो नाग क़ैद भरियल सच असूल आहिनि जिन जे मथां का बि एफआईआर कोन्हे का जिन जे मथां को बि केस फाइल कयल कोन्हे उनजे बावजूदि उन्हनि खे क़ैद रखियो वियो आहे उन्हनि जी आज़ादी लाइ इहा रैली आहे ईद जो ॾींहुं हुजे या कहिड़ी बि जेको आहे सो ख़ुशी गमीअ जो को मौक़ो हुजे पर वतन ऐं क़ौम मथां जी का बि ॻाल्हि कान्हे का ऐं असां पंहिंजी क़ौम जे उन्हनि बाग़ीरत ऐं बाशऊर फ़र्ज़नि जी आज़ादी लाइ हर पल सरापा एहतजाज रहंदासीं ऐं उन जे रगे पई में कॾहिं का तकलीफ़ आई जेके बि केस थिया उहे फिलफोर ख़तमु थी विया हे केस सिर्फ़ु ज़ियाउल लंजार जेके उन केस कराया ऐं उन्हनि जी अना जो मसइलो थी चुको आहे इन जे करे लगारी बिजराणी जा उहे असीर अञा ताईं क़ैद आहिनि असां आलमी इदारनि खां इहा घुर कयूं था त इन शइ जो नोटिस वठी लगारी बिजराणी जा जेके 60 क़ैदी आहिनि उन्हनि खे फिलफोर आज़ादु कया जी बाईपास का दौड़ प्रेस क्लब अची पहुतो आहे अॼु ईद जो ॿियो ॾींहुं आहे असीं इहा ई घुर करे रहिया आहियूं त ॻोठ लिगारी बजारे जा जेके 60 क़ैदी आहिनि जेके नाग क़ैदी पंहिंजो नौशरफुलो जेल में वारियल आहिनि उन्हनि खे फिलफोर आज़ादु कयो वञे ज़ुल्मी बरबत जबर ख़िलाफ़ जेको दौड़ में जस्कम शहीद बशीर खान जो मार्च असीं सम्झूं था त सिंध वासियुनि खे हिरासा करण जे लाइ केॾांहुं कंहिंखे शहीद कयो पियो वञे केॾांहुं कंहिंखे जेलनि में वाड़ियो पियो वञे अॼु ईद जे ॾींहं ते बि असीं इहा घुर था कयूं त फिलफोरनि जेके मोरो वासी आहिनि जिन खे जेल में वाड़ियो आहे उन्हनि में के घर में हिकिड़ो कमाइण वारो फ़र्दु आहे त के वरी नौजवान शागिर्द आहिनि के वरी जेको आहे पोरे धारी आहिनि असीं मुतालबो कयूं था त फिलफोरनि उन्हनि खे आज़ादु कयो